दर्द खे ज़ान रख, आमन में आम कर, तो पोइ अंदर ॿाहिरि आराम ही आराम रहंदो, आराम ही आराम रहंदो। फ़कीर साईं, तूं सचो, तुंहिंजूं ॻाल्हियूं सचो। मुंहिंजो दर्द त आरती आहे, आउं दाइमी दर्द ताईं पहुचां, इन खां अॻु आउं पंहिंजी अमर ताईं पहुचणु चाहियां थो। हाँ बचा, ज़ुल्म क़ाइम आहे, पर ज़ालिम बर्बाद आहे। अल्लाह जे दर में देर आहे, पर अंधेर कोन्हे। तूं सब्र कर बचड़ा, तूं पंहिंजी जीजल मां सां ज़रूर मिलंदी। अकेलो हुसैन पाताल बंगले में, वरी सब पोयां आहे। कम बि तमाम वॾा करणा आहिनि घोड़ा तमाम वॾा कम हिन गार में अची बनावटी को साथी को हो जैसा दिल जो हाल हो या तू ही हिकिड़ो यार हुए तोखे फोन कयम तूं आए तुंहिंजा वॾा कुर्ब तुंहिंजा तुंहिंजी महिरबानी। ॾाढियूं थींदियूं आस्ते आस्ते अॼु तूं मूं हिते आई तूं मारी जेकी खा धक भञ मूं त हाल अहवाल कयो जाबिल ख़ान मूंखे कंहिं शइ जी ज़रूरत कान्हे तो घुरायो ऐं हलियो आहे ॻाल्हि कर त मूंखे छा करिणो आहे तकड़ कान्हे का तकड़ कान्हे करे जो घणो कुझु त थी चुको आहे भले घणो कुझु थी चुको हुजे बाक़ी लाइ मूंखे छा करिणो आहे छो ॿुधाए मूंखे ख़बर आहे ऐं सम्झां थो त तोखे मुंहिंजो केॾो फिक्र आहे तोखे मुंहिंजो केॾो ख़्याल आहे तूं मुंहिंजो दोस्त मुंहिंजी जान तोखे न ख़्याल थींदो ॿियो कंहिंखे थींदो पर मां पाण त तोखे चवां न तूं राति तोखे सरबस्तु आवाज़ ॾींदुसि मूंसां केॾो वॾो लाभ थियो आहे ॻाल्हि हुकुम कर हाकिम साईं तो वटि अंदर लाकब में हाज़िरीअ में त कोन आहियूं पर तॾहिं बि तो हुकुम करे ॾे त बाबा साईं हुकुम वारी कहिड़ा यारो अवां जूं ई महिरबानी काफ़ी आहिनि जो तव्हां मूंसां हिते मिलण आया आहियो भला आख़िरी शादी जो कीअं पियो हले नमूनो बुतार साईं अरे बाबा याबड़ा शाबड़ा विया रही थी असली दफ़्तर ई पुठा थी विया हा साईं त पोइ गुज़र सफ़र कीअं पियो हले इजो ॾिसी जो बाबा बसि गुज़र बि थिए पियो ऐं सफ़र हले बसि हाकिम साईं तो पुॼाणा असीं बि सतुनि में आहियूं मरिया त वॾो त वञी सुखी थियो बाक़ी असां टे ई उतारे बचो यारू आउं त बिन नई भर्ती आहियां अरे बाबा ये नयूं भर्तियूं बंदि कयो तो कमकार जी करियो यार कमु धंधो इहे बि कुता ई खणी
तव्हांखे दफ़्तर नवां खोले ॾिबा पर पहिरियों मूंखे पंहिंजी चाल सुधारण जी हामी कयो। त पोइ गुज़ारो कीअं थींदो? ॾाढो ॾुखियो कमाए गुज़ारा। तंहिंजी माना त हामी मुंहिंजो चवणु कोन वठंदो। न न हाकिम साईं, अहिड़ी ॻाल्हि कोन्हे, हुकुम तुंहिंजो। त पोइ अॼु खां वठी कूंडे जा 3 टुकर। 3 न 4 टुकर ई टुकर। ठीकु आहे बाबा, पाण सुधरो ऐं ॿियनि खे सुधारियो बाबा। कमकार कयो, अजायो सजायो हिन क़ौम जे मथां चटी न भरजो। सर, ये शकी माण्हू सेठ ख़ालिद जे बंगले वटि मौजूदु ॾिठा विया, पर हू एक्टिव न आहिनि। गुज़री वञनि था या परते वञी होटल ते वक़्तु गुज़ारनि था। कंहिं मौक़े जी ताड़ में आहिनि। ईअं ई आहे। घणा ॼणा आहिनि? सर, हेसी ताईं 3 ॼणा नज़र आया आहिनि, पर थी सघे थो त संदन साथी किथे शहर में तहसील हुजे। टक न थी हूंदा। पोइ तव्हां छा सोचियो हिन बारे में? ख़ातिरी आहे, तंहिं करे असीं हींअर बि झले सघूं था। इहो बि हींअर त ॾस मिली वेंदो, पर मुंहिंजो ख़्यालु आहे त अञा 2-3 ॾींहं जांच हुअणु खपे। घर वारनि पिकनिक जो को प्रोग्राम ठाहियो आहे? तूं मतां का ॻाल्हि कान्हे सर, असीं अलर्ट आहियूं, पर छोकिरियुनि खे का ख़बर न हुजे। हा हा ज़ाहिर आहे। बहरहाल इन मामले जो ज़िम्मो अव्हां जे मथां आहे। राइट सर। थैंक यू। लोंग पोटा किसे में आऊं खरे पियो वञा, लोंग पोटा किसे में आऊं खरे पियो वञा। चुप। अरे अरे अरे, इन्हें में धंधा कढण खेलण जी कहिड़ी ॻाल्हि आहे? 1000 रुपया, यानी कि 1000 रुपीस। अॼुकल्ह जे दौर में एतिरा पैसा कहिड़ो कंहिंखे ॾींदो, छो ॾींदो? विया तोखे ॿुधाए थो छॾियां, एतिरा पैसा तोखे पंहिंजी अम्मा या अब्बा बि कोन ॾिना हूंदा कॾहिं। तो पक सां बैंक खे धारो हयो आहे, यानी कि यू आर अरेस्ट। योगा तोखे ॿुधायां त ही पैसा किथां ऐं कीअं मिलिया आहिनि? यानी कि मिलिया आहिनि। बिल्कुलु बिल्ला, ऐं तोखे मारे छॾींदुसि, तोखे कत्ल करे छॾींदुसि। पियो बा, मूंखे जल्दी जल्दी ॿुधाए त तोखे पंहिंजे में कंहिं फसायो आहे। जल्दी मूंखे ॿुधाए, यानी कि टेलीविज़न नेटवर्क। ॿुधंदे ॿुधी सघंदे लोग, हीअ वॾे राज़ जी ॻाल्हि आहे। ये वॾे राज़ जी ॻाल्हि आहे। न खपे मूंखे इहा राज़ जी ॻाल्हि। गुला आउं तोखे कोन्हे छॾींदुसि, आउं तोखे क़त्ल करे छॾींदुसि। लोग ख़ुदा जे वास्ते मेरी ॻाल्हि त ॿुध। न ॿुधबी। चङो भला ॿुधबी। ठीकु आहे, तोखे आख़िरी मौक़ो ॾियां थो, तूं पंहिंजी सफ़ाई में चई सघे। जल्दी ॿुधाए। लोग आउं हेॾां आयसि पई न, रस्ते में हिकिड़ो मुसालो मिलियो। ॿुध त लोग, मैडम आशी ऐं शमी जे बारे में पई पुछी त पिकनिक ते छो न वयूं आहिनि, कॾहिं वेंदियूं, केसां वेंदियूं। मैडम शमी आशीअ जे बारे में बि पुछाई? छो पे पुछाई? मूंखे 5 सै जा नोट ॾिने, मूं बि खेसि सभु ॻाल्हियूं ॿुधाए छॾियूं। ॿुधाए छॾियूं? यानी कि तेल आल टेंगे। ऐं अहिड़ी चरी थोरी आहियां। मूं हुनखे चयो त 2 ॾींहं तरसी पोइ वरी मूंसां मिलजे। हाँ, ऑन, वेरी गुड। हाणे ॻाल्हि थी न। गुलिया तूं बस्तानी आहीं। मूंखे गुलिया तूं माफ़ कर, मूं दरअसल तो ते शक कयो न। मुलावजी तुला ॾिनो आहे त रईस दादन खान खे रूपोश थी वियो आहे ऐं नंढे रईस खे पुलिस ॾिले वई आहे। त पोइ वॾा हाणे पंहिंजो कमु कीअं थींदो? धणी त मैदान ते कोन्हे, त पोइ न हिदायत इहे आहिनि त छोकिरियूं सही सलामत वॾे कमदार वसीले रईस दादन खान ताईं पहुचूं कजनि। ठीकु आहे वॾा,
पाण त आया ई इन कम सां तो प्रोग्राम ते अमल थियणु खपे। पर वॾा छोकिरियुनि वारे बंगले ते के माण्हू असां ते ठेठ पिया रखनि। इहो वरी कहिड़ो चई? हा वॾा ही साॻिया साॻिया माण्हू ॾिठा अथऊं। वहम आहे वांजो। असांजे प्रोग्राम जी ख़बर मुलाविज़ खां सवाइ ॿी कंहिंखे बि कान्हे। पिकनिक कैंसिल थी वई आहे। मुलाविज़ जे इतिला जो इंतज़ारु आहे। न त पोइ ॿियो तरीक़ो ख़बर। ठीक है मनी था असां मदद कीअं हा इहो त आहे लोग पोटा किते में आऊं करे पियो हल्ला लोग पोटा किते में आऊं करे पियो हल्ला गुड बिटवीन मॉर्निंग एंड इवनिंग सैन कोल्ड एंड हीट यानी कि हॉट वाटर अर्जेंट हॉट वाटर कोल्ड फाजा है लोगे देख पर तुम्हारी गुल्ला जा केड़ा हाल है? गुला ये गुला है अच्छा गुड्डा बस गुला तो गुला है यानी कि गुलबहार सदाबहार गुल गुलाबी गुलन खांप गुलाबी गुल जहिड़ी गुला यानी कि फ्लावर कर आया सही छॾ पचे यार गुला जो नालो वटि शुरू थियो आहे चवां हल हली पंहिंजो कमु कर। वञा थो सर वञा थो पर सर मूंखे है ना अञा असां काफ़ी ॻाल्हियूं कयूं आहिनि तमामु प्राइवेट ॻाल्हियूं आहिनि सर। ठीक है वो कजे ये प्राइवेट गाड़ी। ठीक है सर आऊं वञा थो आऊं भली गरम गरम चाय यानी कि अर्जेंट हार वाट लोग पोटा किते में आऊं करे पियो हल्ला अल्लाह एनी त ॾाढो बेज़ार कयो आहे गजर लियूं सभु वठी आई आहे तॾहिं बि चए थी त अञा बि कुझु शयूं वठणियूं आहिनि जेके सिंधी जी तहज़ीब ऐं सकाफ़त जो शान हुजनि असां उन खां सिखियूं इहे ॻाल्हियूं। सच त चवे थी ऐं असांखे खपे त हुनखे इहे शयूं ॾेखारजनि। पर जॾहिं असां पाण कोन ॾिठियूं आहिनि त हुनखे किथां ॾेखारंदासीं। ठीक है अभी प्रोग्राम सेट कयो। हाँ स्पॉन्सर आया ये हमेशा वांगुरु अवी भरंदो या ज़रूर तमामु ज़रूर ज़रूरी आहे तमामु ज़रूरी। हेलो जी हाँ टालपुर तो ॻाल्हायां जनरल मैनेजर आया हिते। ख़ालिद साहब कोन्हे ऑफिस में। हाँ नियापो मिली वेंदो। अहीं केरु था ॻाल्हायो? जी छा छा पियो चवीं? अरे आहीं केरु तूं? बकवास बंद कर। केरु थी सघे थो पंहिंजो नालो न ॿुधाए? सर अहिड़ा माण्हू पंहिंजो नालो कीअं ॿुधाईंदा? केॾी महिल फोन आई हुई? हाणे फोन आई इहे 10-15 मिंट वधि में वधि। पर सर इहो ददन खान केरु हो जंहिंजे लाइ हुन धमकी ॾिनी हुनजे ख़िलाफ़ कार्रवाई बंदि कयो न त चङो न थींदो। बस हूंदो को हेॾे सख़्त अंदाज़ में ॻाल्हाई जो वॾो बदमाश न मालूम थियो। ज़रूर का प्रोफेशनल जेलसी आहे। अहिड़ो को मामिलो हुजे त पोइ न अहिड़ी का बि ॻाल्हि कान्हे का टालपुर साहब। तव्हांजी ऑफिस बेधड़क बेखौफ़ अचे ऐं इन मामले जो कंहिंसां ज़िक्र न कजो। त पोइ हिकिड़ी ॻाल्हि चवां मञींदा? हा चओ। कुझु ॾींहं घर में रहो त बहितर। न अहिड़ी का ॻाल्हि कान्हे का टालपुर साहब सभु ठीकु थी वेंदो। न सर अहिड़नि बदमाशनि ते कहिड़ो भरोसो? फोन मूं ॿुधी हुई मूंखे अञा ताईं उहो भयानक आवाज़ कननि ते पड़ाव पियो करे। इन मामले सां तव्हांजो को बि वास्तो कोन्हे। डोंट बी सो अफ्रेड। शाम जो 6 बजे जहाज में चढ़ंदो सखर खां। प्रोफेसर लकी गॾु अथसि छा?
हा अबा अची त काल्ह ई वञनि हा पर आलम खान रोके छॾिन पाण वटि। अच्छा भला ही आलम खान आहे कीअं चाची? अबा आलम खान ॾाढो भलो माण्हू आहे, जेॾो वॾो जागीरदार आहे ओॾी मंझंदि शनास आहे। बेगम साहिबा जे सोहरे मरिया त शहमीर खान जो पग मटियार आहे। अच्छा भला ही छोकिरियूं अञा हुन वटि आहिनि? हा ऐं हा सची अबाम जी तो हाकिम खान जो त पुछियो ई कोन। पुछुमि पियो चाची पर विच में वरी आलम खान जी ॻाल्हि अची वई। छा थियो हुनजो? हाकिम खान जी ज़मानत थी वई आहे, हींअर चाची फोन करे ॿुधायो आहे। अच्छा इहो त ॾाढो चङो थियो। हा सो बाबू ॿुधायो माए पे त चाचे ने आलम खान खे चयो आहे त छोकिरियूं हाकिम खान जे हवाले करे छॾे। चाची दादन खान जो अञा दखो बीठो आहे, छोकिरियुनि खे हू हवेलीअ में ॾिसंदो त हुनजो रतु ज़रूरु टहिकंदो। मतां अब्बा आलम खान जो हथ हूंदो त हाकिम खान जी मजाल नाहे त। न चाची दादन खान जेसि ताईं न रुॻो पाण पर हुनजा सभु साथी नथा जलजनि तेसि ताईं हुन खां डपु करणु खपे। पर अबाम जी चाचे बि त का सोच कई हूंदी। पोइ अचे चाचा त पुछंदासीं। चाची हाणे मानीअ में अञा देरि हूंदी, मूंखे देरि थी थिए पोइ वरी ॿिए भेरे खांदी। न अब्बा जो तयारु हूंदी मां वञी ॾिसां थी, मारल सवेर खां किचन में आहे, तूं वेह। मुंहिंजी दिलि त जाम नथी ॿुधे पर चिमन खे सम्झाइणु ॾाढो ॾुखियो आहे। हाणे त बाबा दादन खान जो ज़ाहिर थियण बि मुश्किल पियो लॻे। मुश्किल त ख़ैर कोन्हे पर गच ॾींहंनि ताईं टिको आहे। पर आहे किथे बाबा? का ख़बरचार आहे तोखे? न इहा ख़बर पाण खे पवंदी बि कान्हे। त पोइ बाबा तो चाचे जुमन खे इहो ॿुधायो? जुमन पाण सभु कुझु ॼाणे थो। असांखे बहरहाल इहो करिणो आहे। संदसि चवण ते हाकिम खान खे छोकिरियूं मोटाइण खां पोइ दादन खान जी हवेली ते नज़र रखणी पवंदी। त पोइ इहो ई करे सघिजे थो। भले अचे हाकिम खान, ॾिसूंसि त केतिरे पाणी में आहे। जुमन खां पोइ ख़ामोश थियो। एॾो बेबस, एॾो मजबूर, एॾो लाचार दादन खान। आसमान थोड़ो डरी पियो, ज़मीन थोड़ो फाटी पई, क़यामत तोड़ आई आहे। हाकिम खान केरु आहे? हाकिम खान आज़ाद थियो आहे। ज़मींदार वॾे खे हवेली में अचण खां मना करे छॾी अथई। मां एॾो मजबूर आहियां, एॾो लाचार आहियां। मूंखे कहिड़ी ख़बर हुई हिकु ॾींहुं अंदर ॿाहिरि अकेलो गॾिजी बिल्कुलु अकेलो जॾहिं त कोन थींदो आहियां। जॾहिं मान आया
तेरे अज जो नौजवान आए अजे अब बेदादे की रीत पे रवाज खत्म करने वाले नौजवान